मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साथियों से हिकिड़ो सुवाल त मस्जिद में अची करे तेज़ आवाज़ सां सलाम करे, हालांकि के माण्हू नमाज में आहिनि, के तिलावत में, के ज़िक्र में, इहो अमल कीअं आहे? साईं, जेकॾहिं कोई बि अगरि साथी मस्जिद में अचे थो, ॾिसे थो अक्सर माण्हू नमाज में बीठा आहिनि, अक्सर माण्हू तिलावत में आहिनि, अक्सर माण्हू ज़िक्र में आहिनि, त कंहिं क़िस्म जो सलाम पेश न करे, सलाम न आहे करिणो। ॾिसो, हिकु त नमाज़ी खे बि सलाम न आहे करिणो, ऐं जेको तिलावत करे थो उनखे बि सलाम न आहे करिणो, ऐं जेको ज़िक्र में मसरूफ़ आहे न उनखे बि सलाम न आहे करिणो। ऐं को माण्हू मानी खाए थो, ॾिसो घणा माण्हू मानी ते वेठा हूंदा आहिनि, त बि अची करे उनखे सलाम, हालांकि सलाम जो हुकुम आहे, अलाह जी नबी फरमायो सलाम खे आम कंदा कयो, पर कुझु अहिड़ा मौक़ा आहिनि जिते सलाम खे न आहे पेश करिणो। त मसलन तो नमाज़ थी हले, त हाणे तव्हां अची करे तेज़ी आवाज़ में मस्जिद में कंहिं माण्हू आदत हुई आहे न, तेज़ी आवाज़ में अची करे चवंदा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, त हाणे इन में अचण सां नुक़सानु छा थींदो? जेको नमाज़ में बीठो आहे न, त इहो जेकॾहिं अगरि जवाबु ॾेई बीठो न, त इन नमाज़ फासिद थींदी, इन नमाज़ फासिद थींदी। ऐं ॿिए नंबर ते नमाज़ जे अंदरि हिकिड़ी मां ॿी नसीहत करणु चाहियां थो, काफ़ी माण्हू जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि न, नमाज़ पढ़ण खां बाद में पोइ पंहिंजी नज़र हेॾो होॾो कंदा आहिनि, हालांकि हे नमाज़ में हिकिड़ो वॾो फॉल्ट आहे। अगरि अॻिलो माण्हू तव्हांखे ॾिसो न, यार हे नमाज़ में बीठो आहे नथो, न बीठो आहे, अॻिले खे हिन ॻाल्हि जी पूरी पक थी वई त हिन जी जेकी कंडीशन आहे न, हे नमाज़ वारी न आहे, हे नमाज़ खां ॿी का कंडीशन आहे, त पोइ तव्हांजी साईं इहा नमाज़ न थींदी। मसलन तौरु मां हिते मस्जिद मां ॾिठो हिकिड़े जमाती उहो बीठो आहे, ईअं अल्लाह अकबर करे बीठो आहे, पर यार हेॾे थो ॾिसे, हेॾे थो ॾिसे, ऐं हथु हेठि बि करे छॾे थो, त हाणे हे जेकी कंडीशन मां छा सम्झां? मां ईअं थो सम्झां त यार हे नमाज़ में न आहे बीठो, हे ईअं ख़ाली बीठो आहे, त मुंहिंजे इन सम्झण सां तव्हांजी इहा नमाज़ फासिद थी वई, तव्हांजी इहा नमाज़ फासिद थी वई। 2012 में हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि अचे, हिन मस्जिद में हिकिड़ो वॾी उमिरि जो हुयो हरमा, त उनजी कंडीशन जेके मां ॾिठुमि त नमाज़ में मां अंदरि सुनत पढ़ी करे अंदरि आयुमि, दरी करणु लॻल हुई, मां ॿाहिरां दरी खां ॾिठोमांसि, उहो हथु त हिते रखियलु हुयुसि, त वेठो वेही करे नमाज़ पढ़े पियो, हथु ईअं रखियलु हुयुसि, त मां ॾिठोमांसि, मूंखे त साईं पूरो हिकिड़ो मिंट मूंखे बि चिताए ॾिठईं, मां बि चिताए ॾिठोमांसि, मां बि ॾिसां त नमाज़ में बीठो आहे, ॿी कंहिं हालत में बीठो आहे। हाणे मां इहा हाणे पक थिए त थिए कीअं भला, छो त हे हथु ईअं करे, हाणे माण्हू ईअं बि हालत में वेठो हूंदो आहे न, ईअं त नमाज़ खां बग़ैर बि, त मां चयो माना ख़बर कीअं पए त नमाज़ में आहे न आहे? मां हिकिड़ी ॻाल्हि सां पक थींदी, पोइ मां कयोमांसि ईअं हथु मथे कयोमांसि अस्सलामु अलैकुम, त हुन बि जेको हथु मथे कयो अस्सलामु अलैकुम, इहो हथु मथे करे पोइ रुकू मिली वियो, हथु मथे करे, मां जो चयोमांसि मां ॾिसां हाणे पक ते नमाज़ में आहे, नमाज़ खां ॿाहिरि आहे, ऐं जॾहिं मां हथु मथे कयो मां हथु मां सां बि मथे कयईं अस्सलामु अलैकुम मूंखे बि चई करे, ऐं पोइ वरी जेको रुकू मिली वियो। त साईं हे असांजूं नमाज़ूं, त नमाज़ खे जेको आहे पंहिंजे खे बहितर बणाइणो आहे, त मस्जिद में अचूं ॾिसूं, जेकॾहिं अक्सर माण्हू फारिग वेठा आहिनि, नमाज़ जे इंतज़ार में वेठा आहिनि न, ऐं तिलावत बि नथा कनि, ऐं ज़िक्र बि नथा कनि, ऐं नमाज़ में बि न आहिनि, पोइ तव्हां आवाज़ सां सलाम पेश करे सघो था, छाजे करे अलाह जे नबी हुकुम ॾिनो आहे त सलाम खे आम कंदा कयो। पर ॾिसो था अक्सर माण्हू छा में आहिनि, अक्सर माण्हू नमाज़ जे अंदरि आहिनि, तिलावत था कनि, त साईं अची करे सलाम जेको हाणे पेश न करिणो आहे तव्हांखे। ऐं कोई माण्हू मानी खाए थो त बि सलाम पेश न आहे करिणो, त छाजे खां उहो मसरूफ़ लॻो पियो आहे न, तव्हांजे सलाम जे जवाबु ॾियण में हुनजो गिरह को अॻिते पोइ थी वञे, नुक़सानु केतिरो थींदो हुनजो। त इन हालतुनि में कोई बंदि जेको सलाम पेश न करे,